शरीफ मानू शहर में को सौदो वठण नथो वठी सघे। जरवा न्याणी महफूज़ ना आहे बाज़ार में त सुभाणे घर में गिरंदे देर कोन कंदा गिरिया आहिनि घरनि में अॻु में। हिंगोरजा में कुछ ॾींहं अॻु ताईं जेके न्याणियूं ऐं औरतूं बेफ़िक्रीअ सां बाज़ारुनि ॾांहुं वेंदियूं हुयूं हाणे हर विख ते ॾिनल नज़र अची रहियूं आहिनि, छो त शहर में फुरलुट कंदड़नि जा हथ हाणे सिर्फ़ु वापारियुनि या आम शहरनि ताईं महदूद न आहिनि रहिया, पर न्याणियुनि जी इज़त ऐं तहफ़ुज़ खे बि ललकारण लॻा आहिनि। हिंगोरजा में न्याणियुनि खां फुरलुट वारे वाक़े ख़िलाफ़ शहरनि एहतिजाज तौरु कारोबार बंदि रखियो, थाणे आॾो धरणो हणी पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन रुगो हिकु ई सवाल करे रहिया हुआ, जेकॾहिं न्याणियूं बि महफ़ूज़ न आहिनि त पोइ आख़िर महफ़ूज़ केरु आहे? इंजीनियर ज़मीर हुसैन मेमून, अज़ीज़ मेमून, काशिफ़ शेख, मंज़ूर झांगर, मीर आदिल मेमून ऐं अब्दुल जब्बार शेख जी अॻवानी में एहतिजाजी काफ़िलो नारेबाज़ी कंदो थाणे आॾो पहुतो, जिते धरणो आयो। हर नारो शहर जी बेचैनी जो आवाज़ हो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त चोरियूं, खुरूं ऐं ॾोहारी वारदातूं रोज़ जो मामूल बणिजी वयूं आहिनि। शहरनि इल्ज़ाम हुयो त जेकॾहिं ॾोहारियुनि खे वक़्त सिर गिरफ़्तार कयो वञे हा त अॼु न्याणियूं ऐं औरतूं अदम तहफ़ुज़ जो शिकार न थियनि हा। 3 कलाकनि ताईं जारी रहंदड़ एहतिजाज खां पोइ SHO इक़बाल नून मुज़ाहिरीन वटि पहुची ॻाल्हियूं कयूं। हुन 2 ॾींहंनि अंदरि जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं फुरियल सामान जी वापसी जी ख़ातिरी कराई। इहो वाइदो ॿुधी एहतिजाज त आर्ज़ी तौरु ख़तमु थी वियो, पर शहरनि जो काबिलियल लहजो अञा बि बरक़रार हो। वेंदे वेंदे एहतिजाज कंदड़ अॻवाननि ख़बरदार करे चयो त जेकॾहिं पुलिस इंतिज़ामिया पंहिंजो वाइदो पूरो न कयो त ॿीहर सख़्त एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी, जंहिंजी ज़िम्मेवारी लाॻापियल अख़्तियारियुनि ते हूंदी। शरीफ मानू शहर में को सौदो वठण नथो वठी सघे। जरवा न्याणी महफूज़ ना आहे बाज़ार में त सुभाणे घर में गिरंदे देर कोन कंदा गिरिया आहिनि घरनि में अॻु में।